अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अॼु आउं तव्हांखे फिज़िक्स ऐं उनजे ब्रांचिस जे बारे में ॿुधाईंदुसि त फिज़िक्स साइंस जी उहा शाख आहे जेका मादे ऐं तवानाई जे विच में जेको इंटरेक्शन थिए थो उनजे बारे में असांखे ॿुधाईंदी आहे। इन खां अलावा फिज़िक्स जी जेकी स्टडी आहे उहो प्रोडक्शन ऑफ एनर्जी ऐं उनजी जेको आहे रिलेशनशिप आहे उनखे पिणु डील करे। फिज़िक्स जे शाखनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि त फिज़िक्स जूं ब्रांचिस जेके आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं थींदियूं आहिनि। त पहिरीं जेकी ब्रांच आहे फिज़िक्स जी उहा आहे मैकेनिक्स यानी हरकियात। हरकियात फिज़िक्स जी उहा शाख है जेका चीज़नि जे मोशन चुरपुर जे बारे में हूंदी आहे। पोइ उहो मोशन चाहे फोर्स जे वसीले या बिना फोर्स जे, मतिलबु जंहिंखे कंहिं चीज़ खे जेकॾहिं ज़ोर ॾिजे या ज़ोर जे बग़ैर जेको उन में मोशन पैदा थिए त उन जी स्टडी जेकी थींदी आहे उहो मैकेनिक्स में थींदी आहे। इन खां अलावा हिकु ॿी ब्रांच आहे इलेक्ट्रिसिटी। इलेक्ट्रिसिटी यानी बिजली। हाणे तव्हां असांजे घरनि में जेके इलेक्ट्रिसिटी यूज़ थिए थी त उन में इलेक्ट्रिक चार्ज हूंदी आहे। त इलेक्ट्रिक चार्ज जे बारे में जेकी बि स्टडी आहे उहो सभु कुझु या जेके उन सां जेके रिलेटेड इफेक्ट्स जेके पवनि था उहे सभु कुझु असां इलेक्ट्रिसिटी ब्रांच में पढ़ंदा आहियूं। नंबर 3 ते आहे इलेक्ट्रोमैग्नेटिज़म। इलेक्ट्रोमैग्नेटिज़म मैग्नेट जे बारे में तव्हांखे ख़बर हूंदी त चकमक। इलेक्ट्रोमैग्नेटिज़म मतिलबु बरकी मक़नातीस। इन में असां जेके ऑब्जर्वेशन या लॉज या जेके मेथड हूंदा आहिनि इलेक्ट्रिसिटी ऐं मैग्नेटिज़म जा उन जी स्टडी खे इलेक्ट्रोमैग्नेटिज़म चइबो आहे। इन खां अलावा एटमिक फिज़िक्स। तव्हांखे ख़बर आहे त मादे जो नंढे में नंढो ज़रो जेको थींदो आहे उहो एटम थींदो आहे। त एटम जी जेको प्रॉपर्टीज़ आहिनि स्ट्रक्चर आहे उहे जेकी फिज़िकल प्रॉपर्टीज़ आहिनि उहो असां एटमिक फिज़िक्स में पढ़ंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां हिकु ॿी ब्रांच आहे न्यूक्लियर फिज़िक्स। त एटम जो जेको मर्कज़ आहे जंहिंखे असां न्यूक्लियस चवंदा आहियूं त न्यूक्लियस जी जेकी स्ट्रक्चर आहे या उनजी जेके फिज़िकल प्रॉपर्टीज़ आहिनि या उन जा जेको रिएक्शन्स आहिनि उहो सभु असां न्यूक्लियर फिज़िक्स में पढ़ंदा आहियूं। सॉलिड स्टेट फिज़िक्स। त फिज़िक्स जूं जेके बि असां पढ़ूं था मादे जे बारे में, पर हिनखे हिकु अलॻि कयो वियो आहे। मादे जो जेके फॉर्म आहे सॉलिड नहरो जेको फॉर्म आहे उहे जेके नहरे फॉर्म वारी चीज़ूं आहिनि उन्हनि जी जेकी स्ट्रक्चर या उनजी जेकी फिज़िकल प्रॉपर्टीज़ या उन्हनि में जेकी अचे थो एनर्जी सां जेको वास्तो रखनि था सॉलिड चीज़ूं उन जी स्टडी खे सॉलिड स्टेट फिज़िक्स चइबो आहे। हिकु ॿी ब्रांच आहे फिज़िक्स जी एस्ट्रोफिज़िक्स। एस्ट्रोफिज़िक्स यानी एस्ट्रोनॉमिकल बॉडीज़। हाणे एस्ट्रोनॉमिकल बॉडीज़ कहिड़ियूं आहिनि? एस्ट्रोनॉमिकल बॉडीज़ जेके असांजे आसमान में सिज, चंड, तारा, ॿिया सितारा, गैलेक्सीज़, ॿिया प्लैनेट, इहे जेके बि आहिनि सभई एस्ट्रोनॉमिकल बॉडीज़ आहिनि। त इन जी जेकी स्टडी थींदी आहे इन जो जेके फिज़िक्स जे बारे में जेके बि असां चीज़ूं पढ़ंदासीं पर ख़ासि तौर ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एस्ट्रोनॉमिकल बॉडीज़ जे बारे में त उहो एस्ट्रोफिज़िक्स में पढ़ंदासीं। इन खां अलावा बायोफिज़िक्स। फिज़िक्स जेके असां जानदारनि सां वास्तो रखे थी। असां इंसाननि जे जानवरनि जे जिस्म में जेकी बायोलॉजिकल सिस्टम आहे उन जे बारे में जेकी बि असां स्टडी कंदा आहियूं उनखे बायोफिज़िक्स चइबो आहे। हाणे आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त फिज़िक्स जो असांजी डेली लाइफ में कहिड़ो किरदारु आहे ऐं फिज़िक्स जे करे असांजी ज़िंदगी ते कहिड़ो असरु पियो आहे। त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त फिज़िक्स असांजी ज़िंदगी ते गहरो असरु छॾियो आहे। फिज़िक्स जे करे ई अॼुकल्ह साइंटिस्ट एतिरी तरक़ी कई आहे, नयूं इन्वेंशन ऐं असांजे सहूलियत जे ख़ातिर असांजे कंफर्ट जी ख़ातिर मुख़्तलिफ़ चीज़ूं जेके इन्वेंट थियूं आहिनि उहे सभु कुझु फिज़िक्स जे मरोने मिनत आहिनि। कहिड़े तरीक़े सां? मिसाल तौर ते ऑटोमोबाइल इंडस्ट्री तव्हां ॾिसो, जेके गाॾियूं असांजे रोड ते हलनि थियूं जेके असांजे सफ़र खे आसान बनाइनि थियूं, मुख़्तलिफ़ मॉडल्स जेके तव्हां ॾिसो था रोड ते हलंदे व्हीकल्स, उहे सभु कुझु फिज़िक्स जे करे ई पॉसिबल थी सघियो आहे उन्हनि जो इन्वेंट थियणु, उन्हनि जो ठाहिणु। इन खां अलावा न्यूक्लियर एनर्जी ते अचूं त न्यूक्लियर एनर्जी खे बि इस्तेमालु कंदे असां इलेक्ट्रिसिटी जनरेट करियूं था, बिजली खे पैदा करियूं था ऐं बिजली ते मुख़्तलिफ़
होम अप्लायंसिस इस्तेमालु थियनि था इन जे न्यूक्लियर जे ज़रिए। ऐं इन खां अलावा हिकु रेडार टेक्नोलॉजी आहे। हाँ, रेडार टेक्नोलॉजी उहे जेकॾहिं कंहिं हिकु मुल्क में रेडार टेक्नोलॉजी इस्तेमालु थिए थी, जेकॾहिं उन जे हवाई हदनि में कंहिं ॿिए मुल्क जो को जहाज़ या को एयरक्राफ्ट अचे थो त रेडार जेको हूंदो आहे उहो डिटेक्ट कंदो आहे त इन जेको हवाई हदूं आहिनि, ही जेको आसमान आहे, इन में हिकु को नओं का जहाज़ को एयरक्राफ्ट आयो आहे, जंहिंजे ज़रिए रेडार टेक्नोलॉजी जे ज़रिए जेको मुल्कनि जो जेको डिफेंस आहे उहो मज़बूत थियो आहे। त रेडार टेक्नोलॉजी बि फिज़िक्स सां वास्तो रखे थी। इन खां अलावा लेज़र लाइट, जेको लाइट जो हिकु शुआ थींदो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाजु कयो वेंदो आहे, यानी किडनी स्टोन्स जो जेको थींदो आहे, गुर्दे में जेकी पथरी थींदी आहे उनजो इलाजु, या जेके इंसान जा जेके दिलि आहे उनजी शरियाननि में जेको कोलेस्ट्रोल ॼमी वेंदो आहे उनजो इलाजु बि हुनजे लेज़र टेक्नोलॉजी जे ज़रिए कयो वेंदो आहे। त लेज़र टेक्नोलॉजी बि फिज़िक्स जे करे ई इन्वेंट थी आहे। इन खां अलावा असां पंहिंजे आसपास जेके बि चीज़ूं ॾिसूं था, जेके बि इलेक्ट्रिक डिवाइसिस ॾिसूं था, उहे बि असांजे इन फिज़िक्स जे करे ई पॉसिबल थी सघनि। इन मां इहो साबित थियो त असांजी लाइफ में फिज़िक्स जी तमामु ज़्यादा अहमियत आहे ऐं असांजी ज़िंदगी खे तमामु घणो आरामदाह बनाए छॾियो आहे।